जय श्री झूलेलाल। जीअं कि तव्हां सभिनि खे ख़बर आहे कि रॉयल सिंधी महिला ग्रुप हिकिड़ो ठहियो आहे, जंहिंजे सभी सदस्यनि मिली करे हिकिड़ो महिलाउनि लाइ हिकिड़ो कदम खयो आहे। इहो कदम आहे कि हुननि हिन बार एग्ज़िबिशन लॻाई आहे, जंहिंजे अंदरि जो बि महिलाऊं कहिड़ो बि घर में कमु कंदियूं आहिनि उन सभिनि खे हिकु प्लेटफॉर्म ॾिनो अथनि कि ॿाहिरि निकिरी अचनि ऐं पंहिंजे कम खे वधाइनि। त हिन जे लाइ रॉयल सिंधी समाज जो इहो पहिरियों क़दम आहे ऐं उनखां पोइ हिकिड़ो ॿियो कदम बि हू खणंदा जल्द ई, जंहिंजी तव्हांखे धीरे धीरे जानकारी थींदी रहंदी। जय श्री झूलेलाल। मां रॉयल सिंधी महिला ग्रुप में आहियां ऐं हिते अची मूंखे ॾाढो सुठो लॻियो आहे, छो कि मां ख़ुदि 2,500 जी शॉपिंग करे चुकी आहियां ऐं तव्हां कंदा त तव्हांखे बि मज़ो ईंदो। लेटेस्ट फैशन में मां हिकु ड्रेस वरिती आहे, हैंडबैग वरितो आहे जो वाकई में ॾाढो मस्तु आहे, कलर बि सुपर्ब आहे। त तव्हां बि अचो शॉपिंग कयो। हिते जेकी बि महिलाऊं जेकी बि लेडीज़ूं कमु पई करनि हुननि में सभिनी खां वॾी ख़ासियत इहा आहे कि ॾाढो हुनजो व्यवहार ॾाढो सुठो आहे। ऐं असांजी जेकी दीदी अध्यक्ष आहे भूमि कृपलानी दीदी ऐं रेखा दीदी, हिननि जो ॾाढो सपोर्ट हिननि खे रहियो आहे। असां बि कमेटी मेंबर आहियूं, मुंहिंजो नालो प्रीतमा चंदानी आहे ऐं मां हिते सपोर्ट करे रही आहियां। ही जेका अगरि अॻियां वधनि त असांजा सिंधी भेनरूं ई अॻियां वधंदियूं त ही असांजे समाज खे हिनजो फ़ाइदो थींदो। हिन करे मां तव्हां सभिनी भेनरुनि सां अपील कंदमि कि तव्हां अचो ऐं हिन भेनरुनि खे सपोर्ट कयो, अॻियां वधायो, हिननि खां सामान वठो। मां ख़ुदि बि सामान वरिता आहिनि, ॾाढा सुठा प्रोडक्ट आहिनि, अहिड़ा प्रोडक्ट आहिनि जेका असांखे मार्केट में नथा मिलनि। ऐं रेंटल में बि अहिड़ी शयूं आहिनि जेकी आहे न बाज़ारि में नथियूं मिलनि, पर रेंटल ड्रेसूं बि ॾाढी सुठियूं आहिनि। त प्लीज़ तव्हां अचो, विज़िट कयो। ही पहचान तव्हांजो ई कार्यक्रम आहे, असांजे सिंधी समाज जो आहे, हिनखे सहयोग कयो। थैंक यू। जय झूलेलाल। मां सिंधी महिला मंडल में पहलो बार मां रॉयल ग्रुप में ऐड थी आहियां। मूंखे भूमि जी ऐं रेखा जी ग्रुप सां गॾु मिली करे ॾाढी ख़ुशी थी ऐं ॾाढी सुठी इहा पहल कई आहे, हिननि स्टार्टिंग कई आहे, जेको एतिरी गर्व जी ॻाल्हि आहे असांजे समाज लाइ इहा। ऐं अॻियां बि असां हिननि सां गॾु आहियूं, हिननि जो सहयोग सां अॻियां बि वॾे लेवल ते असां कुझु कंदासीं। असांखे हिननि एतिरो प्रोत्साहन ॾिनो आहे, एतिरो बढ़िया लॻो आहे असांखे कि मतिलबु कुझु शब्दनि में बयान नथा करे सघूं हिनखे। ऐं रेस्पॉन्स बि ॾाढो बढ़िया आहे, फुटबॉल ॾाढो बढ़िया आहे, क्लाइंट्स जो गैदरिंग बि आहे ऐं कस्टमर वठनि बि पिया। ईअं न कि खाली भई विंडो शॉपिंग था करनि, न, कस्टमर वठनि बि पिया। ऐं मां हिननि खे इहो ई चाहींदसि कि असां सां गॾु हमेशह रहिजो ऐं अॻियां खां अॻियां कदम वधाईंदा रहिजो असां सां गॾु। जय झूलेलाल।